दोस्तों साथियों जीए सिंध हिकु दफ़ो पाण वरी सिंध जी क़ौमी निजात वारे गुफ़्तगूअ जे सिलसिले में सिंध जे मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कयूं था। गुज़िरियल दफ़े पाण ॿेटनि ते सदारती आर्डीनेंस जेको जारी थियो उन जे ख़िलाफ़ सिंधी माण्हुनि जी जिदोजहद जे बारे में गुफ़्तगू कई हुईसीं, जंहिंजो अहम मरहलो हिकिड़ो ॿेड़ियुनि जे ज़रिए समुंड में एहतिजाजी रैली कढणु हुयो। उन खां पोइ सॼी सिंध में एहतिजाज थिया आहिनि ऐं उन जो नतीजो इहो थियो आहे त मरकज़ी सरकार इहो चयो आहे त ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं सिंध हुकूमत सां गॾिजी असां शहर ठाहींदासीं, तामीर कंदासीं, अकेले सिर न कंदासीं। ऐं पीपल्स पार्टीअ जी हुकूमत बि इन ते काफ़ी मुतमइन नज़र अचे थी ऐं हू पाण जे क्रेडिट खणे थी। दोस्तो, इहा पंहिंजी जाइ ते हिकिड़ी कामयाबी आहे, पर इहा चई सघिजे थो त इहा 25% कामयाबी आहे। त उहा गवर्नमेंट जंहिंजा वज़ीरनि पहिरीं अचे वॾे तुमतराक सां चयो त इहा असांजी मिल्कियत आहे, पोर्ट कासिम जी मिल्कियत आहे, हिकिड़े त वज़ीर चयो त असां इहा नेवीअ जे हवाले करे बि छॾी आहे, त उन इहो मञियो त इहा सिंध जी मिल्कियत आहे। इहा हिकिड़ी हद ताईं कामयाबी आहे, पर इहा 25% कामयाबी आहे। छाकाणि त बुनियादी सवाल इहो रुॻो न आहे त शहर केरु अॾे, मरकज़ी हुकूमत अॾे या सिंध हुकूमत अॾे या उहे गॾिजी अॾनि। जहिड़ी पाकिस्तान जी मरकज़ी हुकूमत सिंधी माण्हुनि जा हक़ खाए थी, ओहिड़ो ई कमु सिंध हुकूमत कंदी रहे थी पई सालनि खां। मरकज़ी हुकूमत सां गॾिजी बि सिंध खे उन्हनि लुटियो आहे ऐं पंहिंजे तौर ते बि न लुटियो आहे। उन जा खोड़ मिसाल आहिनि। हिकिड़ो मिसाल अॼु जी गुफ़्तगू में ई असां थोरी देरि खां पोइ उन ते अचूं था त पीपल्स पार्टीअ जी हुकूमत कीअं सिंध जो धरती, सिंध जा वसीला विकिणंदी रहे थी पई, कॾहिं मरकज़ी सरकार खे, कॾहिं आलमी कंपनियुनि खे। ऐं ॿियो सवाल इहो न आहे त केरु ठाहे, सवाल इहो आहे त हिते शहर ठहणु न खपे। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त ठहणु न खपे। उहो ॿ अहम मसइला आहिनि जंहिंजे करे असां चऊं था न ठहणु खपे। सभ खां पहिरियों त समुंड किनारे ते लखनि जी तइदाद में जेके मलाह वीरभर सदियुनि खां रहनि था पिया, जंहिंजे रोज़गार जो ज़रियो इहो इलाइक़ो आहे, ऐं इहे ॿेट उन्हनि मलाहनि जे उन रोज़गार जे ज़रिए जो हिकिड़ो आम जॻह आहे, त उहो ख़तमु थींदो। ॿियो माहौलियात जो मसइलो आहे। दुनिया में अॼुकल्ह हिते इहे ख़बरूं करे त दुनिया अॼुकल्ह वॾा मेगा प्रोजेक्ट जे ज़रिए तरक़ी थी करे, पर इहो नथा ॿुधाइनि त दुनिया में आलमी सतह ते अॼु सभ खां वॾो मसइलो माहौलियात जो आहे। त इन सां माहौलियात ख़राब थींदी ऐं इहो नओं शहर जेको अॾिबो उहो कराचीअ जे मौजूदा शहर जे तबाहीअ जो सबबु बणिबो। इन जा घणेई टेक्निकी मसइला आहिनि, उन्हनि जे तफ़सील में नथा वञूं। तव्हांखे असांखे माहिर ॿुधाईंदा रहिया आहिनि त तिमिर जा ॿेला जेके आहिनि उहे कीअं माहौल खे बचाइनि था, उहे कीअं तूफ़ाननि खे रोकनि था, जंहिंजो निशानो कराचीअ जो शहर बणिबो। जेकॾहिं इहे न हूंदा त तूफ़ाननि जो निशानो बणिबो, माहौल ख़राब थींदो। अॻु में ई गदलाण में कराची दुनिया जे वॾनि मथियनि नंबरनि में अचे थी पई। त इहे ॿ वॾा सवाल आहिनि, मलाहनि जो रोज़गार जो मसइलो ऐं माहौलियात। तंहिंजे करे बुनियादी सवाल आहे त शहर न ठहे। ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत हाणे खां ई चवणु शुरू कयो आहे त इहे शहर ठहंदो, उन सां मक़ामी माण्हुनि खे फ़ाइदो थींदो।
वो माज़ी जी तारीख़ ॿुधाए थी जेके जेके हिते मेगा प्रोजेक्ट ठहिया आहिनि ग़रीबनि जे मक़ामी माण्हुनि जे तरक़ीअ जे नाले में उन्हनि जे पासे खां लंघण जो बि मक़ामी माण्हुनि खे हक़ न आहे। फ़ाइदो त परे जी ॻाल्हि आहे। मोटरवे ठहियो आहे उनजे पासनि खां लोढ़ा लॻी विया आहिनि। मक़ामी माण्हू त उन ते चढ़ी नथा सघनि, उन तां लंघे नथा सघनि। थरकोल प्रोजेक्ट ठहियो आहे, चयूं त इन सां तरक़ी थींदी त मकान माण्हुनि खे रोज़गार मिलंदो। उते 4 किलोमीटर परे खां नाको लॻल आहे, उन जे भरिसां मक़ामी माण्हू लंघे नथा सघनि। जेके उते तरक़ियाती कम थिया आहिनि उन्हनि ते सभु 99% ॿाहिरियां माण्हू आया आहिनि। तंहिंजे करे इहो जेको ॾटो आहे त हिते सिंध गवर्नमेंट तरक़ी कराईंदी ऐं मकामी माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। समूरा सर्वे, समूरा माहिर ऐं कॉमन सेंस रखंदड़ माण्हू इहा ॻाल्हि सम्झनि था, चवनि था त इहा तरक़ी ॿाहिरनि माण्हुनि जे लाइ थींदी, सरमाएदारनि जे लाइ थींदी। आलमी सरमाए जेको आहे उनजी जेका दुनिया ते यलगार आहे उन जे हिसे तौरु इहो शहर अॾिबो ऐं उहो ख़ुदि कराची शहर खे तबाहीअ जे पासे वठी वेंदो ऐं ख़ासि तौरु किनारे ते रहंदड़ मलाहनि जे ते। त असां चऊं था त तव्हां नओं शहर जदा ॾियो, तव्हांखे करणी आहे त तव्हां कराची शहर खे सुधारियो ऐं ख़ासि तौर ते उहे किनारे ते जेके सदियुनि खां माण्हू रहनि था उहो इलाइक़ो तव्हां वञी ॾिसो त ऊंदा दौर जी ज़िंदगी उहे गुज़ारनि था, तव्हां उते शहर उते तरक़ी करायो न। पर न इहे न, तंहिंजे करे इहा जिदोजहद असांजी ज़िगी थींदी ऐं असांखे उन जे लाइ तयारु थियणु खपे ऐं मुतालबो इहो हुजणु खपे त इहे सिंध जी मिल्कियत आहिनि। इन जी माना इहे सिंध जे अवाम जी मिल्कियत आहिनि, हुकूमत जी न आहिनि। हुकूमत खे माण्हू जॾहिं वोट ॾियनि था इन जे लाइ त असांजे हक़नि जो तहफ़ुज़ वञी करे, इन जे लाइ न त उन्हनि जो सौदो करे। ऐं दोस्तो मूं जीअं चयो त इहा कामयाबी ॿेटनि जे हवाले सां हलायल जिदोजहद जी 25% कामयाबी आहे। पर सिंध जे ज़मीनुनि ते जेके कब्ज़ा आहिनि ऐं जेको असां इस्तिलाह इस्तेमालु कयूं था त इन्हनि कब्ज़नि जे ज़रिए सिंध खे फ़लस्तीन बणायो वञे थो पियो, उन जिदोजहद जी इहा सफ़ा नंढड़ी हिकिड़ी कामयाबी आहे। छाकाणि त इहो त शहर अञा ठहण जा ऐलान थिया आहिनि, पर हिते सिंध में हिकिड़ा शहर आहिनि जेके ज़रे घटि ठही चुका आहिनि ऐं ईअं चइजे त हिकिड़ो नंढो इज़राइल हिते वजूद में अची चुको आहे सिंध में मुंहिंजा दोस्तो, ऐं उनजो नालो आहे बहरिया टाउन, जेको इन्हे पीपल्स पार्टीअ वारी सिंध हुकूमत जे गठजोड़ सां ठहियो आहे। उन ते असां अॻु में हिते बि ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। ख़ासि करे सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस उन ते 5 सालनि खां जिदोजहद कंदो अचे थो पियो, तव्हां उन खां वाक़ुफ़ हूंदव। पर अॼु खां 4 ॾींहं अॻु में असां इंडिजिनस राइट्स अलायंस जे तरफ़ां उन बहरिया टाउन जे अॻु में मुख़्तलिफ़ ॻोठनि जा असां दौरा कंदा हुआसीं। उन ॾींहुं पूरे सॼे बहरिया टाउन जो असां जाइज़ो वरितोसीं, उहो ॾिठोसीं वञी। इन करे बि असां वियासीं त उन खां अॻे ॾींहं ते उते मक़ामी ॻोठाणनि ऐं बहरिया टाउन जे बंदूक बाग गार्डन जे विच में ठीकु ठाक झगड़ो थी चुको हो, पहिरियों झगड़ो। उहो छा ते थियो, उहो हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे मां ॿुधायां थो ऐं पोइ तव्हां उनखे जेकी कुझु इज़राइल जूं ख़बरूं अचनि थियूं उन सां भेटे ॾिसो। वाक़ियो इहो हुयो त इन इलाइक़े में बहरिया टाउन जेको ठहियो आहे उन जे हिकिड़े पासे यानी हितां जेकॾहिं हैदराबाद ते वञिबो ऐं बहरिया टाउन जे मुंहुं करे ॿी ॾे त उन जे खॿे पासे ते गडाप जो इलाइक़ो आहे, गडाप जो शहर आहे ऐं गडाप जी एरिया इहे तमामु वॾो इलाइक़ो आहे ऐं उन जे सॼे पासे ते काठोड़ जो इलाइक़ो आहे, काठोड़ जो शहर ऐं उहो काठोड़ जो पूरो इलाइक़ो सॾिजे थो। उन्हनि तारीख़ी इलाइक़नि ॿिनि खे ॻंढींदड़ हिकिड़ी तारीख़ी शाहराह रस्तो आहे जितां सभई ॻोठनि जा माण्हू सभई सालनि खां हिक ॿिए में रिश्ता नाता उथड़ियूं गमियूं शादियूं कारोबार उन रस्ते जे ज़रिए कंदा हुया।
हाणे उन जे विच में बैराटाम ठही वियो आहे ऐं उन रस्ते ते हुननि वॾो गेट हणी चौकीदार बीहारे छॾिया त गुज़िरियल जुमे जे ॾींहुं शाम ते उते गराब खां हिकिड़ा माण्हू पंहिंजो कारोबार जे लाइ सामान खणी ऐं विया पिए त उते गेट ते चौकीदारनि बंदि करे छॾियो हुनखे चयूं तक़रीबन 7-8 या 10 किलोमीटर बंदि करे आया उते हुनखे चयूं तव्हांखे लंघण जी इजाज़त न आहे ऐं मुसबत ॻाल्हि इहा आहे त हुन मक़ामी माण्हुनि हुन ते स्टैंड वरितो मज़ाक़ कई त हीअ असांजो तारीख़ी रस्तो आहे हितां असां लंघंदा आहियूं असां ज़रूरु लंघंदासीं ऐं पोइ उते बाक़ाइदे हिकिड़ो मुक़ाबिलो थियो आहे मज़ाक़ थी आहे इहा ॿी ॻाल्हि आहे त सिंध हुकूमत जी पुलिस उन्हनि कब्ज़े गीरनि जी मदद लाइ उते बीठी ऐं FIR बि उन्हनि मक़ामी माण्हुनि ते कटी वई आहे इहा सिंध गवर्नमेंट आहे इन मूं असांखे हिकिड़े पासे इहो नज़र थो अचे त सिंध गवर्नमेंट जो किरदारु छा आहे उहा ज़मीनूं विकिणे थी तंहिं करे इन मां सबक़ वठी असां बेटनि वारे मामले ते पंहिंजी जदोजहद खे ओड़ी तरह सां मुनज़्ज़म कयूं ॿिए तरफ़ इहो असांखे लॻे थो त हिते हिकिड़ो मिसाली इज़राइल नंढो ठही चुको आहे दोस्तो इहे ई रोज़ानो असां फलस्तीन खां ख़बरूं पढ़ूं था ॾिसूं था ॿुधूं था त फलस्तीनी माण्हू पंहिंजे हिकिड़े इलाइक़े खां ॿिए इलाइक़े ते वञण जे लाइ इज़राइली पुलिस वारनि जे इजाज़त खां सवाइ वञी नथा सघनि ऐं केतिरा दफ़ा हुननि जा मुक़ाबिला थियनि था फायरिंग थिए थी फलस्तीनी माण्हू क़तल थियनि था रोज़ाने जी बुनियाद ते त बिल्कुलु उन जी अमली शिकिल बैराटाम ठही चुको आहे ऐं ही जेके ज़मीनुनि ते कब्ज़ा थियनि था पिया DHA सिटी ठहे थी फेडरल सिक्योरिटी फोर्स ठहे थी पई बैरिया जेको सरकारी इदारो आहे उन जूं ठहनि थियूं पियूं ज़ुल्फ़कार आबाद जो शहर ठहे थो पियो खैरकोट जे नाले में अंदरि थर ते कब्ज़ो कयो वञे थो पियो ऐं हाणे समुंड जे किनारे ते इहो तव्हां सम्झो त इन बैरिया टाउन वांगुरु पूरी सॼी सिंध खे इज़राइल बनाइणो आहे उन ते वञे थो पियो ऐं दोस्तो मां तव्हांजे आॾो गुज़ारिश रखां त अॼु खां तक़रीबन 10 साल अॻु में पहिरियों दफ़ो मूं इहा ॻाल्हि रखी इहो टर्म इस्तेमालु कयो ऐं लाहौर जी निकिरंदड़ अंग्रेज़ी अख़बार डेली टाइम्स में मूं मज़मून लिखियो दी फलस्तीनाइज़ेशन ऑफ सिंध ऐं पोइ उहो सिंधी अख़बार अवामी आवाज़ में सिंध फलस्तीन जे रस्ते ते उनवान सां छपियो वो छपियो पियो आहे मूं निशानदेही कई त सिंध खे फलस्तीन जे रस्ते ते नियो पियो वञे उन महिल केतिरनि माण्हुनि अक्सर माण्हुनि त उनखे अहमियत कान ॾिनी केतिरनि माण्हुनि चयो त तव्हां हरूभरू मसइलनि खे वधाए चढ़ाए पेश था कयो अहिड़ी ॻाल्हि कान्हे का हिकिड़नि असांजे दोस्तनि त तरक़ीअ जे नाले में हिननि जी हिमायत कई हुई अॼु उहा सूरत हाल असांजे साम्हूं आहे त सिंध फलस्तीन जे शकिल में उते शहर ठहणु शुरू थी वियो आहे फलस्तीन जे अमली फलस्तीन में जेकी कुझु इज़राइल करे पियो उन जी अमली शिकिल सिंध में साम्हूं अचणु शुरू थी वई आहे तंहिं करे असांखे वधीक लापरवाही करणु सुस्ती करण जो असां वटि हाणे को मौक़ो कोन्हे दोस्तो ऐं फलस्तीन जो मसइलो त उनखे सॼी दुनिया तस्लीम कयल आहे दुनिया वटि उन जे बावजूदि इहो उते सभु कुझु थिए थो पियो ऐं उते बि इज़राइल जेको फलस्तीनी इलाइक़नि ते कब्ज़ो करे थो पियो उते तरक़ी करे थो पियो हिते जेके केतिरा असांजा दोस्त चवनि था त तरक़ी जा त असां मुखालिफ़ न आहियूं पर हीअं न थिए हीअं थिए या मर्कज़ी हुकूमत न करे सिंध हुकूमत करे त छा फलस्तीन जा जेके पहाड़ियूं आहिनि गैराबाद पहाड़ियूं आहिनि उते इज़राइल जा बुलडोज़र वञी उहे पहाड़ियूं ड्राहे उते रोड रस्ता ठाहिनि था चवनि था तरक़ी आहे छा उहा तरक़ी चइबी फलस्तीनियुनि जे लाइ त उहा तबाही आहे उन्हनि जो ख़ात्मो आहे ईअं ई हिते बि तरक़ी अहिड़ी थिए थी पई तंहिंजे करे हिन
जिदोजहद में जेका असांखे नंढड़ी कामयाबी थी आहे पहिरीं त मर्कज़ी हुकूमत जो मञियो आहे त सिंध जी मिल्कियत आहे। इन मां उत्साह वठी ऐं इनखे बुनियाद बणाए हिकिड़ी डिघी जिदोजहद जे लाइ असांखे तयारु थियणो पवंदो। ऐं असांखे इहो ॾिसणु घुरिजे त असां ॾिसो मैदान ते जॾहिं सिंधी माण्हू आया आहिनि त उन जा नतीजा निकिरनि था। इन्हनि असेंबली मेंबरनि जागीरदारनि ते भाड़न मां कुझु न वणंदो। सालनि खां असां उन्हनि खां मुतालबा कंदा रहियासीं त असेंबली मेंबरनि खे सिंध हुकूमत खे हीअं करणु खपे। असांजे दोस्तनि वॾा मज़मून लिखिया त हीअं न हीअं करणु खपे, सिंध हुकूमत खे उनखे परवाह ई न हुई। पर जॾहिं असां मैदान ते आयासीं त इहा नंढड़ी कामयाबी थी आहे। माना असां वधीक माण्हू मैदान ते ईंदासीं, वधीक डिघे अरसे लाइ जिदोजहद कंदासीं, असां वधीक पंहिंजा हक़ हासिल करे सघूं था। ऐं इन्हनि हुकूमतुनि खे इहो सिंध ते जेका यलगार आहे, कब्ज़ेगिरी आहे, इन खां रोके सघूं था। ऐं दोस्तो, ॿोॾ अचण खां ॻोठ में घर में दाख़िल थियण खां पहिरीं उनखे रोकबो, बंदि ॾेई परे त रोके सघिबो। जॾहिं उहा पहुची वेंदी पोइ उनजी तबाहीअ खां न रोके सघिबो। त सिंध खे फ़लस्तीन थियण खां हाणे रोके सघिजे थो। इहा ॻाल्हि अॻिते वधी वई पोइ ॾाढी मुश्किल सूरत हाल थी वेंदी। मां उमेद कयां थो त इन नंढड़ी कामयाबी ते असां मुतमइन थी न वेहंदासीं, पर इन मां उत्साह वठी, इन मां सबक वठी असां पंहिंजी धरतीअ खे इन कब्ज़ेगिरीअ खां आज़ादु कराइण जी जिदोजहद खे वधीक वसी, वधीक मुनज़्ज़म कंदासीं। तव्हांजी महिरबानी।